ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। कश्मीर पुलिस पारां 7 महीना अॻु अगवा थियल पंजाब वासी 3 ॼणनि खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस गहलपुर जे कचे में कार्रवाई कंदे गुजरात वासी करामत शाह, ग़ुलाम रसूल ऐं मोहम्मद अरशद खे बाज़ियाब कराए वरितो। कचे में ऑपरेशन दौरान लोहारनि सां मुक़ाबिलो थियो, जंहिं दौरान 7 महीना अॻु अगवा थियल 3 ॼणनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे पुलिस। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। कश्मीर पुलिस पारां 7 महीना अॻु अगवा थियल पंजाब वासी 3 ॼणनि खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस गहलपुर जे कचे में कार्रवाई कंदे गुजरात वासी करामत शाह, ग़ुलाम रसूल ऐं मोहम्मद अरशद खे बाज़ियाब कराए वरितो। कचे में ऑपरेशन दौरान लोहारनि सां मुक़ाबिलो थियो, जंहिं दौरान 7 महीना अॻु अगवा थियल 3 ॼणनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे पुलिस। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।